إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد وأتم الحج والعمرة لله हर किस्म जी हमद सना वॾाई वाखाण किबरियाई अज़मत जलालत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक मअबूद बरक के जुगाए जेको हिन समूरी कायनात जो अकेलो खालिक मालिक राज़िक वहदहु ला शरीक हाजत रवा मुश्किल कुशा दाता व दस्तगीर मअबूद बरक उन खां पोइ ला तादाद अणगणिया बेहिसाब दुरूद सलाम हुजन इमामुल अंबिया इमामुल अतकिया इमाम हुदा खातमुर रसूल व खातमुन नबिय्यीन इमाम मुज्तबा अहमद मुस्तफ़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजी ज़ात मुक़द्दस ते जेके अल्लाह रब्बुल आलमीन हिन पूरी कायनात जे लाइ रहबर रहनमा
हादी मुर्शिद रहमत लिल आलमीन बना कर मबूस फरमाए। वाजिब एहतराम वज़ सामिन किराम, नौजवानों, बुजुर्गो आई मोहतरमा मायरो बेनरो, पंहिंजे जुमतुल मुबारक जे खुतबे जो उनवान गुज़रियल जेको जुमो हुयो उन्हीं मौजू सां ताल्लुक़ रखंदड़, यानी के उम्र ऐं उम्र अदा करण जो सही तरीक़ो ऐं उम्र जी अदायगी में थींदड़ ग़लतियुनि जी इस्लाह ते मबनी आहे। उन्हीं जुमे में पाण उम्र जे लाइ या हज जे लाइ उन सां गॾोगॾु समूरी इबादत जे लाइ अल्लाह साईं क़ुरान ऐं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन फरमान मुबारक मजा चंद ॻाल्हियूं बयान कयूं हुयूं त का भी इबादत तौहीद खां सवाइ मरदूद आहे। जेकॾहिं इंसान में तौहीद न आहे, शिरक मौजूद आहे, तो कोई हज या उम्रो त परे जी ॻाल्हि ऐं वॾो अमल आहे, पर जेकॾहिं अल्लाह जी राह में माण्हू 5 रुपया, रुपयो, 10 रुपया सदको करे, उहो बि अल्लाह रब्बुल आलमीन क़बूल न कंदो आहे। तोड़े जो उहे 5 रुपया, 10 रुपया, रुपयो या हज ऐं उम्रे जी जेका क़ीमत आहे, जेके पैसा हिन गॾु करे हलाल कमाई मां माण्हू उते वियो आहे, पर अक़ीदे में शिरक मौजूद आहे, तो पोइ इन माण्हू जी का बि इबादत क़बूल कान्हे का। पोइ इबादतूं हिते हिन मुल्क में करे या इबादतूं हुते वञी करे करे। ऐं ॿी ॻाल्हि पाण इहा बयान कई हुई त का बि इबादत जेकॾहिं तौहीद अची वई, हली शिरक खां माण्हू पाक थी वियो, उन खां बाद में का बि इबादत इंसान जी ऐसी तणी क़ाबिल क़बूल नाहे अल्लाह जी बारगाह में, जेस तणी इंसान हराम खोरी नथो छॾे। हज ऐं उम्रो त परे जी ॻाल्हि, पर जेकॾहिं हिते इंसान अल्लाह जी बारगाह में दुआ थो घुरे या अल्लाह जी राह में कंहिंखे 5-10 रुपया, रुपयो सदको थो ॾिए ऐं हराम जी कमाई मज़ा आहे, इहो बि अल्लाह रब्बुल आलमीन खे क़बूल कोन्हे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन पाण हिकु हदीस मुबारक बयान कई हुई, अल्लाह साईं पाक आहे, पाण पाक आहे ऐं पाक शयूं क़बूल कंदो आहे। तो तौहीद ऐं हलाल कमाई इबादत जे लाइ, इबादत जी क़बूलियत जे लाइ शर्त आहे, लाज़मी शर्त आहे। इन्हनि में के बि क़िस्म जी का बि गुंजाइश कान्हे का। हा, जेकॾहिं बाक़ी ॿिया गुनाह आहिनि, जेकॾहिं इंसान ज़ानी आहे, जेकॾहिं इंसान शराबखोर आहे, जेकॾहिं इंसान मौसीक़ी जो आदी आहे या रिश्तेदारी चोड़े वेठो आहे या हुकूकुल इबाद हड़प कयो वेठो आहे, उहे अमल जेकॾहिं गुनाहनि जा इंसान में मौजूद आहिनि ऐं उन्हनि अमलनि दौरान नेकियुनि जा कम करे पियो, उहे नेकियुनि जा अमल ज़ाया कोन थींदा, उहे हिकु पासे गॾु थींदा वेंदा। नेकियुनि जा अमल अल्लाह साईं ज़ाया कोन कंदो, उहे हिकु पासे गॾु थींदा वेंदा। जॾहिं बि इंसान गुनाहनि जे कमनि खां तौबा ताइब थियो, ही नेकियुनि जा अमल क़बूल थी वेंदा हलिया। पर जेकॾहिं शिरक आहे ऐं जेकॾहिं हराम कमाई, हराम खुराक, हराम मशरूबियात, हराम लिबास आहे, तो कोई समझो तव्हां इबादत कई कान्हे का, असुल खाई, यानी बुनियादी इबादत जो ख़त्म। पोइ नमाज पढ़ियव, जहिड़ी न पढ़ियव ॻाल्हि बराबरि आहे।
सदको ॾिनव जहिड़ो न ॾिनव ॻाल्हि बराबरि आहे, रोज़ा रखियव जहिड़ा न रखियव ॻाल्हि बराबरि थी वेंदी आहे। तौहीद ऐं हलाल खोरी एतिरे क़दुरु इंसान जी इबादत जी क़बूलियत जे लाइ शर्त आहे। तो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हदीस मुबारका पाण बयान कईसूं त अल्लाह से पंहिंजे रसूलनि खे बिन ॻाल्हि जो हुकुम ॾिनो हो ऐं उम्मतनि खे बि हुकुम ॾिनई। हिकिड़ी आयत करीमा पाण पढ़ी हुई सूरतुल बकरा जी, फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिन तय्यिबाति मा रज़क़नाकुम वश्कुरू लिल्लाहि इन कुंतुम इय्याहु तअबुदून। जेकॾहिं तव्हां खास उन अल्लाह जी बंदगी कंदा आहियो तो पोइ तव्हां हराम खोरी के छॾे हलाल खोरी इस्तेमाल करे उन खां पोइ तव्हां बंदगी करियो अल्लाह जी। इते अल्लाह रब्बुल आलमीन इते हिकिड़ो नुक्तो सेखारियो आहे, इयाहु फरमाई खास उन्हीअ जी बंदगी कंदा आहियो, यानी जीअं रब चवंदो आहे न पंहिंजे ज़हन के, पंहिंजे सोचनि के, पंहिंजे ज़मीर के, पंहिंजे अखियुनि कन, पंहिंजे सारे कमनि खे अल्लाह रब्बुल आलमीन जे ताबे कंदा आहियो, अल्लाह जे हुकुम जे ताबे कंदा आहियो, तो पोइ तव्हां हलाल खोरी इस्तेमाल करियो। यानी जेकॾहिं इंसान समूरे जो समूरो सभु कम अल्लाह जे हुकुम जे ताबे करे तो उनखे पंहिंजो महबूद समझी करे तो इहो इंसान इन आयत करीमा जी रोशनी में मुवहिद आहे। पर जेकॾहिं अल्लाह सां गॾु पंहिंजे नफ्स जो बि पूॼारी आहे, कबरूं, कुब्बा, झंडा, कंडा, मज़ारूं, मुर्शिद ये सब परे, पर जेकर इंसान पंहिंजे नफ्स जो पूॼारी आहे तॾहिं बि इहो सम्झो त इहो तौहीद में ख़ालिस न आहे। हिकिड़ो इंसान आहे हेॾा रब्बुल आलमीन जा अहकाम ॿुधे थो, अल्लाह जे तरफ़ां क़ुरान जो आयतूं ॿुधे थो, पर पोइ बि जेकॾहिं हू पंहिंजे नफ्स जो पुॼारी आहे, हराम खोरी नथो छॾे तो पोइ सम्झो त इहो ख़ालिस अल्लाह रब्बुल आलमीन जो पुॼारी न आहे। फरमायो वमा उमिरु इल्ला लियअबुदुल्लाह मुखलिसीन लहुद्दीन। रब्बुल आलमीन जो कुरान 30 सिपारो सूरतुल बय्यिना आयत नंबर 50। अल्लाह रब्बुल आलमीन जो कुरान चए तो सारी इंसानियत के अल्लाह से इन ॻाल्हि जो हुकुम कयो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जी बंदगी करियो, अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत कयो मुखलिसीन लहुद्दीन। जेके भी दीनी अहकाम तव्हांजे साम्हूं आयल आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन जा सब साम्हूं रखी करे उन्हनि खे मिन व अल क़बूल करे अल्लाह रब्बुल आलमीन जी बंदगी करियो, अल्लाह जी इबादत के खास पाक करे ॾेखारियो। फरमाए ज़ालिक दीनुल क़य्यिम, इहो ई सिधो दीन आहे। जेकर इंसान अल्लाह जी आयतन ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमान के साम्हूं करे पंहिंजे नफ्स के, पंहिंजे खाद के, खुराक के, पंहिंजे मशरूबियात के, पंहिंजे अमलनि के, अखियुनि, कननि, हथनि, पेरनि जी सारी शयुनि कमनि खे गुनाहनि खां बचाईंदे नेकियनि ॾांहुं आणींदे अल्लाह रसूल जे ताबे थिए थो। फरमाए इहो सिधो दीन आहे ऐं इहो माण्हू बि सिधे दीन ते आहे। पर जेकॾहिं पंहिंजे नफ्स जो बि ताबे आहे इंशाअल्लाह कंदे हासीं छॾींदासीं, इहो छॾींदा छॾींदा अछी ॾाढ़ी थी वई हली मरण कंदी ते पुगासीं, पर कोन छॾे सघियासीं। इहो पंहिंजे नफ्स जो ताबे आहे, अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ताबे न आहे। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अहकामनि जे जेके माण्हू ताबे थियनि था उन्हनि जा मिसाल छा आहिनि। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़माने मुबारक में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मदीने पाक में मौजूद आहिनि, अञा शराब जी हुरमत नाज़िल कान थी आहे, शराब अञा हराम कोन थियो आहे। सहाबा किराम हज़रत तलहा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए तो असां हिकिड़े घर में वेठा आहियूं, कंहिंजे साम्हूं प्याला भरिया पिया आहिनि शराब जा, कंहिंजे साम्हूं गिलास भरिया पिया आहिनि शराब जा, कंहिंजे साम्हूं जग भरिया पिया आहिनि शराब जा, असीं शराब पियूं वेठा। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइंदा जंहिंमहिल हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु आयो चयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबियो, अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जिन ज़बाने नबूवत मजा इहो पैगाम मोकिलियो आहे, बेशक कायनात जे रब ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शराब खे हराम करे छॾियो आहे। सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमाइन कहिड़ो अमल करे ॾेखारियो, अवां जे लाइ मुंहिंजे लाइ मिसाल बयान करे ॾेखारियऊं, बल्कि पाण मिसाल थी करे ॾेखारियऊं त अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ताबे कीअं थिबो आहे, उन्हनि जी ॻाल्हि कीअं क़बूल कबी आहे। जेके अहले ईमान आहिनि, मुसलमान आहिनि, अल्लाह जे रसूल फरमान जी केॾी इज़त अज़मत ऐं ताज़ीम कंदा आहिनि। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत तलहा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो, जीअं ई सोने अनस असांखे इहा ॻाल्हि ॿुधाई आहे, ओ जिन्हनि जे हथनि में गिलास हुया, मोहनतणी चाढ़े आया हुया, उहे गिलास अॻिते कोन वधिया, उते जो उते ज़मीन ते किरी पिया। ओ जिन्हनि जा प्याला भरियल हुया, उन्हनि प्याला हारे छॾिया। ओ जिन्हनि जा जग भरियल हुया, मटका भरियल हुया, उन्हनि उहे जग ऐं मटका भञी करे शराब हारे छॾियो आहे। हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो, एतिरे क़दुर ओ मदीने जे अंदर जेके मुसलमाननि जे घर में शराब जा थांव ठिकर भरियल हुया, जॾहिं उहे टोड़े करे उहो शराब हारियऊं, मदीने जे गलियुनि में ईअं शराब वही आयो ॼण त का बरसात थी आहे, बरसाती पाणी गलियुनि मां वहे पियो। कंहिं बि साहबी इंशाअल्लाह कोन कई, जीअं असीं कंदा आहियूं इंशाअल्लाह, कंहिं बि साहबी इंशाअल्लाह कोन कई, उते ई शराब हारे छॾियो, बस ख़तम। ईअं कोन चयऊं त वाकई अनस इहा ॻाल्हि तूं पियो करी या रसूल पियो करे। अल्लाहु अकबर कबीरा। ॿियो मिसाल सही मुस्लिम आहे, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो प्यारो साहबी हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए, अल्लाह जा प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा वेठा आहिनि, हिकिड़े सहाबी के हथ में सोन जी मुंडरी पातल आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र पई आहे, सहाबी जे हथ ते उन में सोनी मुंडरी पातल आहे। हथ मां वठी करे सोनी मुंडरी लाहे करे ही उछले छॾनि था। प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए था, ओ मुंहिंजा सहाबियो, छा अवाम जा को माण्हू इहा ॻाल्हि पसंदि करे थो जहन्नम जे बाहि जे टांडनि मंझां को टांडो खणी करे पंहिंजे हथ में रखे? ज़ाहिरी तौर अल्फाज़ छा आहिनि, सिर्फ़ एतिरो चई करे अल्लाह जा रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम रवाना थी विया हलिया। ॿिया सहाब सगोरा चवनि था, ओ असांजा साथी, बेशक रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन सोन वारी मुंडरी जे लाइ मर्द जे लाइ मुदम्मत बयान कई आहे, इहा नाजाइज़ ऐं हराम आहे मर्द जे लाइ। पर असांजा साथी ॿुध, इहा मुंडरी तूं खणी करे इन मां तूं ॿिया बि फ़ाइदा वठी सघे थो, पंहिंजे घरवारी खे ॾेई सघे थो, इहा खपाए करे इन जी क़ीमत मां ॿियो फ़ाइदो खणी सघे थो। पर सहाबी अल्लाहु अकबर कबीरा, रसूल सां वफ़ादारी, रसूल जी ताबेदारी, अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ इख़लास केतिरे क़दुरु हुयो। अव्हां जे लाइ, मुंहिंजे लाइ, उन सहाबी क़यामत ताईं ईंदड़ हर मुसलमान ऐं मर्द जे लाइ मिसाल थी करे ॾेखारियो। छा चयईं, ओ मुंहिंजा साथियो ॿुधो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन मुंहिंजे हथ मां मुंडरी खे लाहे करे उछले छॾियो आहे। हाणे मुंहिंजो ज़मीर ऐं गवारा कोन थो करे जेके अल्लाह जो रसूल उछले करे, जंहिं शइ जे अल्लाह जो रसूल मुज़म्मत बयान करे, हकारत बयान करे। अल्लाह जो प्यारो पैगंबर जंहिं शइ खे जहन्नम जी बाहि जे टांडनि मंझां हिकिड़ो टांडो चई वञे हलियो, मुसहाबी जो ज़मीर ऐं गवारा कोन थो करे जो या मुंडरी खणी करे पाइण त परे जी ॻाल्हि आहे जो इन मां ॿियो फ़ाइदो वञी वठां, मुंहिंजो ज़मीर इजाज़त नथो। नबी सां मोहबत इहा हूंदी आहे, नबी जे फरमान ते अमल इहो हूंदो आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते जेको क़ुरान पाक नाज़िल थियो आहे, उन ते इहो अमल हूंदो आहे। मुसलमान ईअं अमल करे ॾेखारींदो आहे, असां वांगुरु इंशाअल्लाह कंदासीं, इंशाअल्लाह कंदासीं, इंशाअल्लाह कंदासीं। हेॾी उमिरि गुज़री वई, पर सुधरण जो को नालो ई कोन। ॿाहिरि वियासीं, जहिड़ा मुसलमान तहिड़ा गैर मुस्लिम, अल्लाह पाक रहम करे। कंहिं ॻाल्हि में को फ़र्क़ु नज़र ॿाहिरि अचे थो। वञो हलिया गैर मुस्लिमनि जे आड़े पाड़े में, उहे साॻिया उहे कम कनि पिया। वञो हलिया मुसलमाननि जे आड़े पाड़े में, साॻिया कम मुसलमान बि कनि था। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो थो थिए जो जुमे वारे ॾींहुं मुसलमान मस्जिद में अचनि था, गैर मुसलमान मस्जिद में कोन था। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे, बाक़ी सभु कम साॻा लॻा पिया आहिनि।
अल्लाहु अकबर कबीरा। त हराम खोरी खां बचण ऐं तौहीद खे अपनाइण लाज़मी आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अहादीस मां पाण उम्रे जी जेके उम्रो करण वञनि था उन्हनि जी पाण कुछ फज़ीलत भी बयान कई। अल्लाह जो रसूल फरमायो रब्बुल आलमीन जा खास अजीम तरीन मेहमान टिन क़िस्मनि जा माण्हू आहिनि, हिकिड़ो गाज़ी, ॿियो हाजी ऐं ॿियो उम्रो करण वारो माण्हू। ऐं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेके वॾड़ी उमिरि खे पहुची विया आया पोड़ा आहिनि, हाणे नथा विड़ी सघनि, जिहाद में नथा हली सघनि, ऐं ॿिया आहिनि नौजवान पर मज़ूर आहिनि, औरतूं ऐं ॿिया नंढड़ा ॿारड़ा। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्हनि जो जेको जिहाद आहे उहो हज ऐं उम्रो आहे। उन्हनि खे घुर्जे त हज ऐं उम्रो कनि, इहो इन्हनि जे लाइ वॾो अज़ीम जिहाद आहे। कि प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन केॾी वॾी अज़ीम फज़ीलत ॿुधाई आहे। इहा मुख़्तसर वज़ाहत गुज़रियल खां गुज़रियल जुमे ते जेका पाण बयान कयो हुई, ॻाल्हि छॾीसीं त इन सफ़ा वल मरवत मिन शआइरिल्लाह, बेशक जेका सफ़ा ऐं मरवा पहाड़ी आहे इहा अल्लाह रब्बुल आलमीन जे शआइर मजा ॿ शाइर आहिनि, यानी अज़ीम अज़मत वारियूं जॻहूं आहिनि। इन्हनि जे तवाफ़ या इन्हनि जे सई करण सां इंसान खे वॾो अजर मिलंदो आहे। अल्लाहु अकबर कबीरा। सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जेॾीमहिल अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा खे उम्रे जी तरग़ीब ॾियारी, सहाबा जंहिंमहिल उम्रो कयो इते जेको आहे सो माना सई करण जो हुकुम थियो त सहाबा किराम थोरी हकारत महसूस कई ऐं जेको आहे सो माना इन ॻाल्हि खे मकरूह सम्झूं, नापसंद सम्झूं त असां इन्हनि पहाड़ियुनि ते कीअं सई कयूं। अल्लाहु अकबर कबीर। वजह छा हुई? पाण तफ़सीर इब्न कसीर जे हवाले सां हिकिड़ो हवालो ॾिनो हुयोसीं त इहे ॿई जेके पहाड़ूं आहिनि इन्हनि ॿिन्ही ते ॿ बुत हुया। हिकिड़ी पहाड़ ते मर्द जो बुत हुयो, ॿी पहाड़ ते औरत जो हुकुम हुयो। कुछ किताबनि लिखियो त इन्हनि ॿिन्ही औरत ऐं मर्द कअबतुल्लाह शरीफ जे अंदर ज़ना कयो हो, इन जे करे उनखे उतां वारे माण्हुनि मारे करे फिटो करे छॾियो हो जो ॿी नस्ल अची करे उन्हनि खे वॾी अज़ीम शख्सियत सम्झी करे उन्हनि जा उते बुत ठाहे करे उन्हनि जी पूॼा पाठ करण लॻा। कुझु रिवायात अजन जो उहे रिवायात में अंदर आहे त इन्हनि ॿिन्ही बदकारी कई, इन्हनि ॿिन्ही ते अल्लाह रब्बुल आलमीन जो अज़ाब नाज़िल थियो। जंहिंजो ही भॻण लॻा, हिकिड़ो हेॾां भॻो ॿियो हेॾां, जंहिंमहिल पाइन सफ़ा पहाड़ी ऐं मरवा पहाड़ी ते पुॻा अल्लाह जी तरफ़ां अज़ाब आयो जो इहे उते या उते ॿई ॼणा पत्थर थी विया हलिया। बाद में अचण वारे नस्लनि खे शैतान इहा ॻाल्हि ज़हन में विधे त इहे के वॾियूं अज़ीमुल मर्तबत शख़्सियतूं हुयूं जिन्हनि जी पूॼा पाठ कबी, इन्हनि जा वसीला ऐं सदका ॾिबा। जीअं ही ॾाढो ख़ैर शाह हितां वॾा बुज़ुर्ग सभु बयानु कंदा आहिनि त बाबा इहो आयो मुंडी बि कान हुयसि, अल्लाहु अकबर कबीरा, जिस्म तमामु घणो बदबूदार थी चुको हुयो ऐं कंहिं मुसलमान जी दिलि गवारा न पई करे त इन मैयत में असां हथ विझूं को सोलो करियूं। हितां जे चङनि मुड़सनि वॾेरनि इहा मैयत कढराई, इन मैयत खे कपिड़े में विझराए करे खॾो खोटराई ते दफ़न कराए छॾियूं। हाणे इन जा मालिक केरु आहिनि? मुसलमान। अंदाज़ो त लॻायो। अञा उहे बुज़ुर्ग वेठा आहिनि ज़िंदा, अञा बुज़ुर्ग ज़िंदा वेठा आहिनि जेके ॿुधाइनि था त इहो कमु ईअं थियो हुयो, पर पोइ बि इन मुसलमान इन ते हावी आहिनि त इहो असांजो शाह आहे, इहो असांजो अबो आहे, इहो असांजो मुर्शिद आहे। इन्हनि ते मुसीबतूं हल थींदियूं आहिनि, मुश्किलातूं हल थींदियूं आहिनि, इतां असांजो हाजतूं ऐं उमेदूं पूरियूं थींदियूं आहिनि। अंदाज़ो लॻायो एतिरे क़दुरु एतिरे थोरे अरसे में एतिरी तब्दीली थी वई आहे। हाणे इहा मज़ार पई चहे, अंदाज़ो लॻायो त 100 साल खां बाद में हिते छा हूंदो। हिते चंद साल गुज़रिया आहिनि, इहा कंडीशन आहे, 100 साल खां पोइ हिते छा थींदो। शिरक जहालत फौरन वधंदी आहे।
तो उते भी ये थियण लगो। अल्लाह अकबर। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हुकुम सां उन्हनि सभिनी जेको आहे सो बुतनि खे ड्राए करे पट करे ख़त्म कयो वियो। ऐं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते आयत करीमा नाज़िल थी। सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमाइन जिन खे मुतमइन करण जे लाइ त इन सफा वल मरवत मिन शआइरिल्लाह फमन हज्जल बैत अव इअतमर फला जुनाह अलैहि। जेको माण्हू हज या उमरो करे तो इन्हनि ॿिन्ही पहाड़नि ते जेकर सही करे तो ड्रोड़ पाए तो इन इंसान ते को गुनाह कोन थींदो। मता केर सम्झे ते हिते बुत हुया असां जेकर हिते सही कईसूं त असांखे गुनाह थींदो। फरमाई न, इन्हनि माण्हुनि जे लाइ हिते अजर थींदो, गुनाह जो कमु कोन थींदो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उम्रे जी वॾी अज़ीम फज़ीलत ॿुधाई कुरान पाक में ॿिन टिन जॻहनि ते अल्लाह रब्बुल आलमीन उम्रे जो तज़किरो कयो। ऐं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उम्रे जी फज़ीलत ॿुधाई ॿ हदीसूं पाण बयान करे चुकासीं। रब्बुल आलमीन फरमाए तो अतिमुल हज वल उम्रत लिल्लाह। ओ एले ईमान मर्दो औरतो ॿुधो, आऊं रब चवां तो सूरतुल बकरा आयत नंबर 196 आहे। फरमाई ॿुधो त अल्लाह जी रज़ा जे लाइ, अल्लाह जी रज़ा जे लाइ हज ऐं उमरो कंदा करियो। अल्लाह रब्बुल आलमीन जो हुकुम आहे त हज ऐं उमरो कंदा करियो। किथे हज ऐं उमरो थींदो? मक्कतुल मुकर्रमा में बैतुल्लाह शरीफ। उते हज ऐं उमरे जा कुछ अहकाम पूरा करना आहिनि, इबादत करनी आहे उन्हनि अहकामनि मुताबिक़। तव्हांजे हज बि उते थींदी, तव्हांजो उमरो बि उते थींदो। ऐं इहो अज़ीम घर फरमाए इन्न अव्वल बैति मुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदा। रब्बुल आलमीन फरमाए तो बेशक इन ज़मीन जे पुठ ते सभ खां पहिरियां जेकर को अज़ीम घर अल्लाह जे बंदगी इबादत जे लाइ ठाहियो वियो त इहो काबतुल्लाह शरीफ ठाहियो वियो। फरमाए हा हा लल्लज़ी बिबक्कत मुबारका, ही उहो मक्कतुल मुकर्रमा शहर आहे जे शहर के इन अज़ीम घर बैतुल्लाह जे करे एडी वॾी अज़मत मिलियल आहे। फरमाए त जंहिं शहर में इहो काबतुल्लाह ठहियल आहे, इहो अज़ीम घर ठहियल आहे, इन अज़ीम घर जी अज़मत जे करे पूरो मक्को जेको आहे सो मुबारक थी वियो आहे, पूरो मक्को बरकतनि वारो थी वियो आहे। फरमाए वमन दखलहु कान आमिना, जेको भी जहिड़े बि मुल्क खां अची वियो हलियो ओ इन हरम मक्का में दाख़िल थी वियो हलियो। फरमाए तो अमन में अची वेंदो हलियो, उनखे केर बि कंहिं बि क़िस्म जी का बि तकलीफ़ नथो ॾेई सघे ऐं उनखे इजाज़त ई कान्हे का। फरमाए वलिल्लाहि अलन्नास हिज्जुल बैति मन इस्तताअ इलैहि सबीला। रब्बुल आलमीन फरमायो ही मुबारक शहर आहे, मुबारक घर इन में आहे, जेको बि ईंदो वो अमन में अची वेंदो हलियो। ऐं मुबारक शहर ऐं मुबारक घर में अल्लाह रब्बुल आलमीन जहान वारनि जे लाइ हिदायत रखी आहे। फरमाए इन अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ इन घर जो हज करण हर उन माण्हू जे मथां लाज़मी फर्ज़ आहे, वाजिब आहे, जेके अल्लाह रब्बुल आलमीन ताक़त कुवत ॾिनी आहे, माल दौलत सां नवाज़ियो आहे, इस्तात ॾिनी आहे। उन मुसलमान मर्द तोड़े औरत ते, नंढे तोड़े वॾे ते अल्लाह रब्बुल आलमीन हज फर्ज़ कयो आहे। फरमायो वमन कफर फइन्नल्लाह गनियुन अनिल आलमीन। फरमाए जंहिं बि इंसान हज खां किनारा कशी इख्तियार कई, छाजो हज आहे, छाजो बैतुल्लाह, छाजो मक्को आहे, छाजो उमरो आहे। फरमाए हेॾी वॾी दौलत मिलण जे बावजूद दुनिया माल ऐं दौलत परे जी ॻाल्हि आहे, पर अहले ईमान मर्द ऐं औरत जे लाइ सभ खां अल्लाह जे तरफ़ां वॾे अज़ीम जेका दौलत आहे उहो इस्लाम आहे। उन खां बाद में जेका वॾी अज़ीम दौलत आहे उहो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उम्मती हुजण जो शरफ़ आहे। उन खां बाद में जेकॾहिं सभ खां वॾी अज़ीम दौलत आहे त उहा तौहीद
ॾींदा। उन खां बाद में सब खां वॾी अज़ीम जेकर अल्लाह जे तरफ़ां के मर्द औरत खे का दौलत मिलियल आहे उहा इहा दौलत आहे जो रब्बुल आलमीन माल सां नवाज़ियो आहे। अल्लाह जी इहा वॾी दौलत आहे जो काबतुल्लाह शरीफ जो दीदार करण जे लाइ इंसान जी नियत, इंसान जो ज़मीर ऐं इंसान जी सोच जाॻियो थी पर इहा वॾी दौलत आहे। अहिड़ियुनि दौलतनि जो जेकर असां क़दुरु न कंदासीं अल्लाहु अकबर कबीरा, कंहिंजो नुक़सान थींदो? रब जो, रसूल जो, मुंहिंजो, मौलवियुनि जो, इस्लाम जो, मस्जिद जो न। अल्लाहु अकबर। जेको माण्हू कुहाड़ो खणी पंहिंजे पेर ते हणंदो उनखे पंहिंजे पेर ते ई लॻंदो या ॿिए कंहिंजे पेर ते। जेको माण्हू कुहाड़ो खणी पंहिंजे पेर ते हणंदो रत उनजे ई पेर मां वहंदी, उनजो ई पेर कपबो, ॿिए कंहिंजो कोन कपबो। अल्लाहु अकबर कबीरा। असां साहिब अक़ल आहियूं, साहिब फ़हम आहियूं, नंढड़ा कोन आहियूं, चरिया कोन आहियूं, पागल कोन आहियूं, दीवाना कोन आहियूं। अज़ीज़ दोस्तो, बुज़ुर्गो, मोहतरमा, मायरो, भेनरो, अल्लाह जे दीन खे इज़त ॾियो, अल्लाह जे रसूल खे इज़त ॾियो, अल्लाह रब्बुल आलमीन जे इस्लाम खे इज़त ॾियो ऐं समझो, उन ते अमल करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। जेकॾहिं न त आख़िरत वारो सफ़र ॾाढो कठिन आहे, ॾाढो ॾुखियो आहे। अल्लाहु अकबर कबीरा। तव्हांजी मुंहिंजी छा हैसियत आहे? अल्लाह गवाह आहे। थोरी ख़ारिश आहे, मूंखे बि ख़ारिश आहे। कल राति सॼी राति ऐं सुतो कोन आहियां, एॾी वॾी ख़ारिश। हालांकि मुआशरे में आम बीमारी सम्झी थी वञे, पर जंहिं माण्हू खे न आख़िरत जी फिकर हूंदी, सोच हूंदी, आख़िरत जा अज़ाब ॿुधल यादि कयल हूंदा, अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो न, उनखे ऑटोमेटिकली नंढड़ी नंढड़ी बीमारी बि इहा महसूस थींदी त अल्लाह दुनिया में हिन नंढड़ी बीमारी में ऐं हेॾो काद कठ वारो मुड़ुस, हेॾी ताक़त वारो मुड़ुस, मूंखां इहा नंढड़ी बीमारी बर्दाश्त कान थी थिए, अॻिते छा मंज़र हूंदा? हिते त दवायूं बची वञूं, हिते त तेल मालिश करण वारा बची वेंदा हलिया, पर होॾां केरु हूंदो सिवाय अमल जे, सिवाय तौहीद जे, अक़ीदे जे? बुज़ुर्गो, ॿियो कुझु बि न हूंदो। भले भॼो डोड़ियो, भले जेको करिणो आहे सो करियो। अल्लाह रब्बुल आलमीन जे दीन खे समझो, उन मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। फरमाई त जंहिं बि इंसान किनारा कशी कई रब बेपरवाह। अल्लाहु अकबर कबीरा। रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हदीस शरीफ किताब सही मुस्लिम जे अंदर पाण करीमन फरमायो, रब साईं फरमाए थो, ऐं एॾो वॾो बादशाह, एॾी वॾी मूं वटि दौलत आहे, एॾी वॾी मूं वटि इज़त आहे, जेकॾहिं ओ आदम खां वठी करे अलैहिस्सलातु वस्सलाम क़यामत ताईं थींदड़ आख़िरी ॿार जेको पैदा थिए, मर्द हुजनि, औरत हुजनि, जेके बि इंसान पैदा थिया, सभु जा सभु समूरे हिकिड़े मैदान प्लाट में गॾु थियो। ऐं जिन्ननि में बि जेके बि पहिरें जिन्न इब्लीस खां वठी करे क़यामत ताईं जेके बि जिन्न पैदा थींदा, सभु जा सभु समूरा ॿई मख़लूक़ूं हिकिड़े प्लाट में बीहो। मूं रब खां हर कोई माण्हू हर तमन्ना मुताबिक़, हर सोच मुताबिक़ जिन इंसान मूंखां सवाल करियो ऐं रब सभिनि खे अता करे छॾिया। मुंहिंजी बादशाहत में, मुंहिंजी दौलत जे खज़ाननि में एतिरी बि कमी कान ईंदी जीअं तव्हां सुई पाणी में ॿोड़े करे सुई मथे खणो त सुई में घणो पाणी ईंदो। फरमाई एतिरी बि मुंहिंजे खज़ाननि में कमी कान ईंदी। अंदाज़ो लॻाए, एॾी वॾी अज़ीम बादशाहत जो मालिक रब्बुल आलमीन, उन खां असां घुरण छॾियो, उन सां ताल्लुक छॾियासीं। फरमाई जेकॾहिं सभ जा सभु नेक थी वञो हलिया, साफ़ सुथरा खीर जीअं अछी दिल वारा समूरा इंसान जिन, फरमाई मुंहिंजी बादशाहत में ज़रे बराबर इज़ाफ़ो कोन थींदो। समूरे जा समूरा जिनो इंसान कोयले जीअं कारा किठ गुनाहनि में थी वञो हलिया, फरमाई मूं रब्बुल आलमीन जी बादशाहत में, मुंहिंजी इज़त में, मुंहिंजी मालिक मुल्कियत में, अल्लाहु अकबर कबीरा, फरमाई ज़रे बराबर बि कमी कान ईंदी। भलाई कंदासूं, इज़त पंहिंजी, वाधारो पंहिंजो, बुछड़ायूं बदियूं कंदासीं, इज़त पंहिंजी किरंदी, मयार पंहिंजो किरंदो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नाज़िल शुदा क़ुरान फरमाई, हज कयो, उम्रो कयो, अल्लाह जी रज़ा जे लाइ,
प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो इन्नमल अअमालु बिन्नियात, फरमाया ही तो समूरे अमलन जो जेको दारो मदारा उहो नियतन ते मबनी आ, उहो नियतन ते मबनी आ। जेकॾहिं तव्हां जी नियत ख़ालिस आहे तो पोइ अल्लाह रब्बुल आलमीन उन अमल जो तव्हांखे उजूरो ॾींदो। पर जेकॾहिं नियत ख़ालिस न आहे, अल्लाहु अकबर कबीरा, पोइ सम्झो त तव्हांजो अमल बि अधूरो आहे। पोइ तव्हांखे उजरत बि अहिड़ी मिलंदी। तौहीद खां पोइ, हलाल कमाई खां पोइ इबादत जी क़बूलियत जे लाइ नियत हुजे ऐं हर कम जे लाइ नियत। हेॾा माण्हू हज उम्रो करण वञे थो न, हिते माण्हू छा इहा नियत करे तयारी करे थो त मूंखे हज करणो आहे, मूंखे उम्रो करणो आहे। उन हिसाब सां माण्हू तयारी कंदो आहे। हाणे इन में कई क़िस्मनि जा माण्हू शरीक थी वञनि था। अल्लाह पाक रहम करे। हिकिड़ा माण्हू ॿियनि सभिनीनि खे त छॾियो, पर असांजे मुस्लमाननि में, हिन असांजे इलाइक़े में अल्लाह से उन्हनि खे तौफ़ीक़ ॾिनी आहे, ताक़त ॾिनी आहे। असांजी दुआ पई अथनि बार बार हज उमरा कनि, पर ईअं न कनि। हितां नियत करे वेंदा हज उमरे जी, ऐं थेले में वरी छा खणी वेंदा? सिगरेटनि जा 5, 8, 10 डंडा खणी वेंदा। छा? उते वञी खपाईंदासीं, उते दौलत ठाहींदासीं। इहा नियत आहे। छा? इहा नियत आहे। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, उते हज जी नियत सां माण्हू वञे या उमरे जी नियत सां थो वञे, ऐं उते वञी करे हज उमरो करण खां बाद में जेकॾहिं हलाल कारोबार करे थो त शरीयत मना कोन कयो। शरीयत मना कोन कयो आहे, भले करे सघो था। पर जेको माण्हू पंहिंजे मुल्क मां ई नियत हज उमरे जी करे ऐं उन सां गॾोगॾु गलीज़ नियत हुजे ऐं कम बि गलीज़ हुजे, पोइ इन माण्हू जी इबादत क़बूल थींदी? हितां माण्हू सिगरेटनि जा डंडा कयो वञनि हलिया त न साहिब दुरुशी ॾाढो सख़्तु आहे। अल्लाह अकबर कबीरा। मूंखे हर उहो माण्हू सख़्तु थो चवे जंहिंमें का न का बेहयाई मौजूदु आहे। पोइ भले उहो वॾी उमिरि जो आहे, भले उहो नंढड़ी उमिरि जो आहे, भले उहो पोइ ॾाढ़ी वारो आहे, भले पोइ एलहदीस आहे या गैर एलहदीस आहे। हिकिड़ो माण्हू आहे जेको हमेशह गारियूं ॾींदो आहे। अब्दुल रशीद गारियुनि खां जो ॾींदो आहे, जुमे में सख़्तु दलील ॾींदो आहे। पोइ उहो ॿाहिरि चवंदो इहो सख़्तु आहे। हिकिड़ो मौलवी आहे, मस्जिद बि संभाले थो, मस्जिद जो अॻुवाण आहे, माण्हू आहे, सुवारी बि आहे, उहो सिगरेट पीअंदो आहे। हाणे उहो कीअं चवंदो त आउं अहिड़ो मौलवी बीहारियां जेको शुरूआत ई मूंखां करे छिकण जी? पोइ उहो ईअं न चवंदो त अब्दुल रशीद सख़्तु आहे, ॿियो छा चवंदो? अंदाज़ो त लॻायो। हिकिड़ो माण्हू आहे जेको पाण व्याज ॾींदो आहे। हाणे अब्दुल रशीद अची व्याज जे मुज़म्मत ते आयतूं पढ़े, हदीसूं पढ़े, उनजा अज़ाब ॿुधाए, उनजे हराम पाइयत ॿुधाए। पोइ उहो माण्हू छा अब्दुल रशीद खे गुलनि जा हार पाराईंदो छा? भली मूंखां इहा सनी कान थिए। असांखे केर बि घुराए जंहिं मौज़ू ते हूंदासीं, जेके दलाइल साम्हूं हूंदा रखंदासीं। पोइ केरु सख़्तु चवे या नरम चवे, कंहिंखे ॻाल्हि सम्झ में अचे थी तुंहिंजो पंहिंजो फ़ाइदो आहे। ऐं यकीनन अहिड़ा माण्हू अल्लाह अकबर कबीरा जिन्हनि खे अल्लाह सां सम्झ ॾिनी, जिन्हनि इहे गंदगियूं छॾियूं, अॼु जिथे मिलंदा दुआऊं कंदा आहिनि। जेके मुंहं ते अॼु दुआऊं कंदा आहिनि, अहिड़ी गंदगी मां निकिरण खां बाद में परपुर छा चवंदा हूंदा? जेके ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे, जेके इज़त उन में महसूस थींदी आहे न, उहो सम्झंदो आहे ॻाल्हि खे त वाक़ई घड़ी खन त ॻाल्हि ॾुखी लॻी, कड़ी लॻी, सख़्तु लॻी, पर जेको उन मुंहिंजो फ़ाइदो थियो आहे, छो जो उनखे ऑटोमेटिकली बाक़ी इबादतनि जो सुकून महसूस थींदो, दुआनि जी क़बूलियत जो सुकून महसूस थींदो, इबादत जी क़बूलियत जो सुकून महसूस थींदो, त उन माण्हू खे केॾी वॾी ख़ुशी थींदी। अल्लाह अकबर कबीरा। ऐं यादि रखी छॾियो, जेके बि माण्हू अहिड़ा कम हितां वञी करे करनि था, उनजी इबादत रायगा न, इबादत क़बूल कान्हे। जेकॾहिं हितां वञे थो नेकी जी नियत सां, हराम कमाई हितां गॾु कयो वञे थो, उते वञी खपाए थो, ऐं वरी महांगे रेट में। क़ुरान पाक जी आयत सूरतुल हज आयत नंबर 25 आहे।
फरमाए इन्नल्लज़ीना कफ़रू व यसुद्दूना अन सबीलिल्लाह वल मस्जिदिल हराम जअलनाहु लिन्नास। रब्बुल आलमीन फरमाए तो बेशक उहे माण्हू जिन्हनि कुफर कयो आहे अल्लाह रब्बुल आलमीन जे रस्ते खां बि रोकिन था, मस्जिद हराम खां बि रोकिन था। हा हा उहा मस्जिद हराम आहे जेके इंसाननि जे लाइ मूं रब्बुल आलमीन हिदायत जो मर्कज़ बणायो आहे, सुकून जो मर्कज़ बणायो आहे, अमुन जो मर्कज़ बणायो आहे। वमन युरिद फीह बिइल्हादिन बिज़ुल्मिन नुज़िक़हु मिन अज़ाबिन अलीम। 17 सिपारो सूरतुल हज आयत नंबर 25 फरमाए याद रखी छॾियो अल्लाह जे तरफ़ां ॿियो इहो ऐलान आहे हिकिड़ा तो काफ़िर माण्हू जेके मस्जिद हराम में दाखिल थियण खां मना कंदा रोकिन था, अल्लाह जे रस्ते खां रोकिन था। पर मूं रब्बुल आलमीन जो आम ऐलान आहे जेको भी काफ़िर हुजे या मुसलमान हुजे जेको इन हरम में अची करे इल्हाद कंदो, बिगाड़ पैदा कंदो, फितने फसाद जी कोशिश कंदो, फरमायई त ऐं रब्बुल आलमीन उहो दुनिया जी कहिड़ी बि कुंड कुर्छ में हुजे उनखे दर्दनाक अज़ाब में मुब्तला कंदुसि। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनो फरमान आहे सही बुखारी हदीस नंबर 6882 हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था अबग़ज़ुन नास इलल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन के इन जमीन जी पुठ ते जेका बि इंसानी मखलूक रहे थी उन मजा सब खां वधीक नापसंदीदा 3 माण्हू आहिनि। उन्हनि मजा पहिरियों माण्हू कहिड़ो आहे मुल्हिदुन फिल हरम जेको भी इंसान हरम में अची करे इल्हाद कंदो आहे, को फितने जो कम कंदो आहे, को बुराई जो कम कंदो आहे, को हराम खोरी जो कम कंदो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन के इहो नापसंदीदा इंसान आहे। अल्लाह रब्बुल आलमीन इन इंसान सां बुग़्ज़ तो करे, रब्बुल आलमीन इन इंसान सां नफरत तो करे। अल्लाहु अकबर कबीरा। तफसीर पढ़ो इन आयत करीमा जी। समूरा मुहद्दिसीन हजरत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु सहाबी रसूला, अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु सहाबी रसूला, हजरत मुजाहिद साहब जो शागिर्द इन्हनि ॿिया बि दीगर कई उनमें सहाबा व ताबईन जा अक़वाल इन आयत करीमा जे अंदर फरमाई हर बुराई जो कम वॾो हुजे या नंढड़ो हुजे जेको बि गुनाह जो कम हरम में अची करे तो इन आयत जे ज़ुमरे में या इबादत तो वही भाड़ में पर इहो इंसान अल्लाह जे अज़ाब जो भी मुस्तहिक बणिजी वेंदो आहे। अंदाज़ो लगायो हिता मुसलमान उते वञी करे कहिड़ा कम था कनि, हिकिड़ा चोरियूं पिया कनि, ॿिया हराम खोरियूं पिया कनि, ॿिया हराम शयुनि जो विकिरो पिया कनि। इन्हनि सारे अक़वाल मजा हिकु कौल इहो बि आयो आहे इन आयत जी रोशनी में तो जेकॾहिं को माण्हू भले ॿियनि मुल्कनि खां हलाल शयूं खणी थो अचे पर हिते अची करे तमाम घणी महंगी खपाए तो इहो बि हरम में इल्हाद पैदा तो करे, हरम में फितनो ऐं फसाद पैदा तो करे, इहो माण्हू बि उन आयत जे ज़ुमरे में आहे। अल्लाह जा वलियो कुरान तो पढ़ो, तफासीर पढ़ो, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अहादीस पढ़ो, तालीम और तरबियत पढ़ो। का भी इबादत रब रसूल जे बुधायल कानून का सवा कबूल आहे ही कान। कोई भले केतरा बि सजदा कयो, भले सजदा कंदे कंदे हज उमरा कंदे कंदे पेशानन ते कारा टिक्का ठप्पा लगाए छॾियो, गोडा घसाए छॾियो। फरमाए आमिलतुन नासिबा 3 सिपारो सूरतुल गाशिया। अल्लाहु अकबर। जिब्राइल आयो प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो के खबर आ आमिलतुन नासिबा केड़ा माण्हू आहिनि? प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा गए, फरमाई तो ओहे माण्हू जेके सुन्नत खां हटी करे अल्लाह के रसूल जी ताबेदारी खां हटी करे नेकियन जा कम कंदे 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 पंहिंजो पेशानियूं थकाए करे आया, पर क़यामत वारे ॾींहुं सारियूं उहे नेकियूं तबाह ऐं बर्बाद। तस्ला नारन हामिया, उहे दाख़िल किथे थी न जहन्नम जी बाह। ईअं इस्लाम का आम शे कान है। असांजे मुआशरे में हिकिड़ी ॻाल्हि आम ऐं मशहूर आहे त यार इहो माण्हू हिते रहंदो हो न, थोरो ईमान हुस, थोरो ईमान, पर हज उमरो करे आयो आहे त सफ़ा गो हरामी थी आयो आहे, ईमान पंहिंजो उते छॾे आयो आहे कोन्हे इहा ॻाल्हि। जीअं हज उमरो करे था चन माण्हू, माण्हुनि में हले छा थियो वञे,
बुजुर्गो उते वञी करे न अहिड़ा कम कंदा न तो पोइ ये वापसी मां गुनाहनि मां धोपी कोन था अचनि। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस मुबारक मदीने शरीफ जे बारे में पाण करीमन अलैहि सलातो वसलाम फरमायो ईमान जेको आहे न ईमान उहो मदीने खां शुरू थियो मदीने में मोटी ईंदो। ईमान जो इख्तिताम मदीने में आहे। थी सघे तो जेके बुजुर्ग वञनि था उते वञी करे गुनाहनि जा कम कनि था, हराम ख़रीदो फरोख्त कनि था, हराम कम कनि था। थी सघे तो मदीने में पहुचण सां अल्लाह से जेका बि ज़रड़ी ईमान जी साखसे छॾे वापसि ॻोठ में मोकिली त पोइ कहिड़ा जुनैद बगदादी थी ईंदा छा? अंदाज़ो लॻायो बुजुर्गो। अल्लाह रब्बुल आलमीन जेतिरे क़दुरु गफ़ूर रहीम आहे, बख़्शणहार आहे, एतिरे क़दुरु रब्बुल आलमीन जी थोड़ी नंढड़े नंढड़े गुनाहनि ते जेकॾहिं रब पकड़ करे न ईमान बि चट त इबादत बि चट आहे, इंसान तबाह ऐं बर्बाद। फरमाई ताबिउल हज वल उमरा, फरमाई हिक ॿिए जे पुठियां हज ऐं उमरा कयो, बार बार कयो, पाण बि करियो ॿियनि खे बि करायो। पाण जेकॾहिं 2-3 दफ़ा विया आहियो पोइ उहे ग़रीब मुस्तहिक मिसकीन माण्हू जेके नेक साले आहिनि वरी उन्हनि खे बि करायो। थी सघे तो तव्हांजे हक़ में उन्हनि जे वातों अहिड़ी का दुआ या वाई निकिरी वञे हली जेका तव्हां पाण बि न घुरी सघिया हुजो, जेका दुआ तव्हां पाण बि तलब न करे सघिया हुजो, जेको ख़ैर रब तव्हांखे पंहिंजी दुआ में बता न कयो हुजे, जेको ॿिए कंहिं ग़रीब मिसकीन मुस्तहिक। अंदाज़ो लॻायो ख़ुशी केॾी थिए थी, ऐं पाण थी आयो आहे। एॾी ख़ुशी आहे, एॾी ख़ुशी आहे, इंसान जो मन धन ठरियो पवे, दुनिया जी का ॻाल्हि यादि कोन थी रहे जेकॾहिं इंसान इख़लास सां वञे। जॾहिं मुंहिंजी पंहिंजी इहा कैफ़ियत आहे, ॿियनि जे बारे में केतिरियूं दुआऊं आयूं हूंदियूं, अलाह हिननि खे तौफ़ीक़ ॾे त बार बार मोकिलियो। फरमाए त हज उमरा बार बार कयो, छो? बरकत आहे। कहिड़ी बरकत? फरमाई यनफियानिल फ़क़्र, असां डिॼूं था जेके दौलत वारा आहिनि न, चढ़ियो वेठा आहिनि दौलत ते, हल उमिरो कंदासीं 3 लख वेंदा हलिया, उमिरो कंदासीं ॿिए कंहिंखे कराईंदासीं 3 लख चट थी वेंदा हलिया, घटिताई अची वेंदी। फरमाई न, तव्हांजी इहा सोच आहे, शैतान हावी थियो वञे। अशैतानु याइदुकुमुल फ़क़्र, शैतान तव्हांखे गुरबत तंगी जी सोच ॾियारींदो, मता ख़र्च कयई पैसा खुटी पवंदई, बचाए रख कम ईंदई। फरमायई हज उमरा हिक ॿिए पुठियां कयो, करायो, छा थींदो? तव्हांजी जेका फ़क़ीरी आहे, तव्हांजी जेका गुरबत आहे, सा ख़तम थी वेंदी हले। वज़ुनूब, रब्बुल आलमीन ने हज उम्रे जी बरकत सां तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾींदो। फरमाए ईअं तव्हांखे गुनाहनि खां धोईंदो जीअं लोह तां या सोन ऐं चांदी ते का कट ज़ंग चढ़ी वेंदी आहे ऐं पोइ हुनखे बाह में पघरायो वेंदो आहे त इहा बाह कीअं सोन जी या लोह जी ऐं चांदी जी कट लाहींदी आहे। फरमाई जेकॾहिं तव्हां बार बार हज उमरा कंदो तौहीद सां, हलाल कमाई सां, नेक नियती सां, फरमाई तव्हांजा गुनाह पोइ रब्बुल आलमीन ईअं माफ़ करे छॾींदो जीअं लोह तां बाह कट लाहे छॾींदी आहे। फरमाई अल उमरत इलल उमरत कफ़ारा, ही उमरे जी बरकत आहे। फरमाई तो उमरो ॿिए उमरे ताणी पोइ पाण करायो या ॿिए खे करायो। फरमायई अल्लाहु अकबर कबीरा, हिकिड़े उमिरे खां ॿिए उमिरे ताणी विच में जेके बि तव्हां खां कमियूं कोताहियूं थियूं हूंदियूं, गुनाह थिया हूंदा, अल्लाह से पंहिंजे फज़ल सां माफ़ करे छॾींदो। ही अल्लाह रब्बुल आलमीन जे एहसाननि खे समझो, अल्लाह जी माफ़ी खे समझो। अल्लाह जी माफ़ी जो ख़बर अथव असां वटि कदर छो कोन्हे? अल्लाह जी बख़्शिश जो कदर छो कोन्हे? छो जो असां रब खे मिनथूं कोन कंदा आहियूं, असां रब खे मिनथूं कोन कंदा आहियूं। हिते पंहिंजो को रुठी पवे थो न पोइ ॾिस, अल्लाह अकबर, फिलाणो भत नथो खाए, पाण वियो हिकु दफ़ा, ॿियो दफ़ा, टियों दफ़ा, नथो परचे, 4 चङा वठी वियो, नथो परचे, घरवारी वठी वियो, नथो परचे। आख़िरकार जे मुआशरे में चवणी आहे न्याणी त सत क़ुरान हूंदी आहे, उहे न्याणियूं बि ही हुन खे परचाइण जे लाइ वठी वेंदो त इहो परची पवे। पोइ हिकु दफ़ा परची पियो, ओ 7 नसलनि ताणी सबक़ ॾींदासीं, ॿेली फिलाणे सां नाहे फिटाइणो, फिटायोसीं न
इहो जेकॾहिं रुठो त बाबा वरी राज़ी बि कोन थींदई। इन जे करे इन खां बचजा, इन खे न रंजाइजा। रब्बुल आलमीन खे असां ईअं सम्झो आहे। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, अल्लाह रब्बुल आलमीन बि राज़ी बि जल्दी थींदो आहे त रुठंदो बि जल्दी आहे। रब्बुल आलमीन पर अल्लाह जी हिकमत ई आहे, अल्लाह जी परवरदिगारियत ई आहे, अल्लाह जी रुबूबियत ऐं उलूहियत ई आहे जो रुठण बाद बि पंहिंजे बाननि ते रहम कंदो आहे। जेकॾहिं रब्बुल आलमीन रुसण खां बाद में अल्लाह रब्बुल आलमीन रिज़्क बंदि करे छॾे, कुझु कंदासूं, उमिरि खुटाए छॾे, बसि हाणे वास्तो कोन्हे। जीअं हिते रुठण खां बाद में सभु नाता मामला सभु ख़तमु, जेकॾहिं रब्बुल आलमीन इहे ख़तमु करे छॾे त पोइ इन जे करे रब जो असां वटि क़दुरु कोन्हे। अल्लाह साईं खां दुआ आहे, अल्लाह साईं मूंखे अव्हांखे क़ुरान पाक हदीस पाक पढ़णु सम्झणु पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इंशा अल्लाह अज़ीज़ बक़ैया ॻाल्हियूं जेके आहिनि उमिरि जे अहकाम, त उते पुॼण खां बाद में छा छा करिणो आहे ऐं उते कहिड़ियूं कहिड़ियूं ग़लतियूं थियनि थियूं, इंशा अल्लाह अज़ीज़ ईंदड़ जुमत मुबारक ते बयानु कंदासूं। अल्लाह साईं सां सभिनी खे सम्झ ऐं इस्लाह जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।